औरतूं ब्यूटी पार्लर ते जॾहिं वार कटराईंदियूं आहिनि त ज़ाहिरी तौर ते वारनि खे गॾु करे किचिरे में विधो वेंदो आहे, पर इहे साॻिया ई वार आहिनि जेके असुल वारनि जी विग ठाहिण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि ऐं पोइ उन्हनि जी क़ीमत 25,000 रुपयनि खां लखें रुपयनि ताईं पहुचे थी। शहर में अहिड़ा केतिरा ई पार्लर आहिनि जिते वारनि जी ड्रेग ऐं मज़बूती खे ॾिसंदे उन्हनि मां विग ठाही वेंदी आहे। वारनि खे हिक बोरीअ में भरे आंदो वेंदो आहे ऐं पोइ धार धार करे पहिरियां मुख़्तलिफ़ केमिकल्स ऐं स्प्रे ज़रिए उन्हनि खे साफ़ कयो वेंदो आहे ऐं वॾी फणीअ सां वारनि खे छॾाए सिधो कयो वेंदो आहे। वार बुनियादी तौर ते नाइट्रोजन सां ठहियल हूंदा आहिनि, इन जे करे उहे टुटंदा न आहिनि। वारनि खे छॾाइण ऐं सिधो करण बाद उन्हनि खे ड्रेग में कटे पोनी ॿधी वेंदी आहे। विग्स ठाहींदड़ पार्लर या कारखाना उन्हनि वारनि खे ख़रीद करे वधीक प्रोसेस मां गुज़ारींदा आहिनि। पार्लर वारियूं उन्हनि तयारु थियल वारनि खे जदीद रंग करे हेयर स्टाइलिंग करे महांगे अघनि ते विकिरो कनि थियूं। इहे वार जीअं त असली हूंदा आहिनि, इन लाइ इन्हनि जी घुर्ज बि वधीक हूंदी आहे। ॿिए पासे अवां अॼुकल्ह घिटियुनि में बाल बेचलो जा होका ॾींदड़ माण्हुनि खे बि ॾिठो हूंदो, जेके वारनि जूं बोरियूं भरींदा रहंदा आहिनि। इहे माण्हू बि वार गॾु करे उन्हनि कारखाननि में विकिरो कंदा आहिनि जिते विग्स ठाहियूं वञनि थियूं ऐं इन्हनि जो अघु बि महांगो हूंदो आहे।